तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं तोराईंदा आहियूं इन थोरे वक़्त में इलाही सारो कमु कयो अथनि। अॼु जेको असां सभई सिंध जा जेके बि नौजवाननि खां वठी पोड़नि ताईं जेके परेशान आहियूं उहे पोड़नि जे करे परेशान आहियूं, ईअं न। मूं पक सुञाता पंहिंजा पेटियल विझे पालर में, मूं पक सुञाता पोड़ा पेटियल विझे पालर में। मां लिखंदो रहंदो आहियां सदाईं, ऐं ईअं कोन्हे त असां अॻी पंहिंजनि ते था लिखूं, हुननि ते बि लिखंदा आहियूं। मूं पक सुञाता पोड़ा पेटियल विझे पालर में, पे कन भरियाऊं कोरनि जा कंधार विकाणा भाकुर में। भाकुरनि में सुठा सुठा असां जहिड़ा जेके कर्म जहिड़ा ईअं भाकुर में अची विया, अड़े यार हीअं फलां टी मटी पोइ असां चिप करे वियो रहूं। पोइ हिन हमेशह हिननि भाकुर में इहे कन भरिया आहिनि दोस्तनि जा। मां सच पुछो त रमज़ान शरीफ़ में निकिरंदो ई कोन आहियां, पर अॼु मां साईं सिकंदर साहिब जे हुकुम ते, साईं अतीक साहिब जे हुकुम ते हिते इन लाइ आयुसि त हीअ असांखे जेको पोड़नि जे तरफ़ां जेका सज़ा पई मिले असां सभिनी रिटायरनि खे, जेका थुकल न त वसे पई, मां उन जे लाइ आयुसि त हथ ॿधी उन्हनि पोड़नि खे चवां थो त ख़ुदारा हाणे घणो ई कयो, क़बर में टंगूं लड़कनि वथियूं, हाणे मरण ते आहियो, हाणे छॾियो त नौजवान पंहिंजो कमु कर। ख़ुदा जे वास्ते तव्हांखे अलाह साईं सभु कुझु ॾिनो आहे, छा ॾिठो अथव हिन पेटियल में? अंधाधी में मुआयो अचे, छॾियो हिननि नौजवाननि खे पंहिंजो कमु कनि। छा आहे पेटियल में, छा रखियो आहे पेटियल में? तव्हां खणी पंहिंजो पीरियड, पर हिननि जी शुरूअ खां वठी जेका आदत रही आहे, मां हिननि जो ॿाह मिली रहियो आहियां शुरूअ खां वठी। मां हिननि खे जेतिरो सुञाणा न एतिरो मां सुञाणो हिननि खे पुट दियूं बि कोन सुञाणंदा हुआ, छो त सुबुह शाम असां ऑफिसनि में हिननि सां गॾु रहियासीं, ऐं पेटियल जी ऑफिस जेतिरी असांखे जामशेद वारनि खे वेझी आहे एतिरी शायदि हैदराबाद वारनि खे बि कान्हे का। हीअ हमेशह ईअं ई कंदा, हुते ऑफिस में जेको ईंदो हुनखे हुन सां विड़ाईंदा, हुनखे हुन सां विड़ाईंदा, हुनखे हुन सां विड़ाईंदा, सॼी उमिरि हिन जो धंधो ई लॻो। साईं हाजी नाज़िर उहो उनखे कानूनी माना हिकिड़ो करे छॾियऊं माहिर, कानूनी माहिर, कानूनी माना आईनी थियो न। पोइ हिकिड़ो लतीफ़ो बि यादि अचे त हिकिड़ो जज साहिबु सुबुह निकिरंदो, अॻु में हूंदा इहे काज़ी हूंदा शहरनि में, काज़ी रखंदा न पुराणे दौर में। पोइ काज़ी निकिरी वियो, पंहिंजे ड्यूटीअ ते वञे पियो, रस्ते ते उहो वरी पोड़ा हूंदा न, लठ बि हूंदी आहे, छॿी बि हूंदी आहे, पहिरीं घर जी भाॼी वठंदा, तंहिंखां पोइ वेंदा ड्यूटीअ ते काज़ी। पोइ पोड़ो आयो, हुनजे काज़ी आयो, पहुची वियो हुनजे दुकान ते कुकड़ वारे जे, त हिकिड़ो कुकड़ जेको आहे जीअरो जातो त बीठो, उनखे चई बाबा इहो कुकड़ घोर, चई साईं हीउ कुकड़ सरमद जो आहे, उहो बीहारे वियो आहे, ऐं उन जे लाइ मां पहुतुसि, तूं हिननि मां जेको खारे मां खपे थो वञा, चई बाबा काज़ी मां आहियां उहो आहे, चई साईं जहिड़ो थी पवंदो, ऐं मां पराओ कुकड़ पवंदुसि, इहो मसालो ख़राबु थी वेंदो, ऐं ज़िद करे बीह रहे, चई बाबा काज़ी मां आहियां न, हिनखे डपु लॻो त वरी पए न ॻीचीअ में, ऐं ठीकु आहे बाबा हाणे सुभाणे जेको मसालो थिए त इन माण्हूअ खे जहिड़ो करे त तूं ईंदो त केसि मूं ॾे न, केॾां वेंदो, चई ठीकु आहे। ऐं कुकड़ कोई न करे, कुकड़ वियो जो घर, घड़ी कना पोइ हमरा आयो ॿियो जेको मालिक हो, ॿुध न हेॾा सिकंदर गौर सां, मालिक जेको कुकड़ जो आयो उन चयो आहे कुकड़, चई साईं कुकड़ होॾां वियो, जेको हुनखे जीअं काज़ीअ पढ़ायो, चई साईं कुकड़ होॾां वियो, चई कुकड़ होॾां वेंदो आहियां, चई होॾां वियो, अब जहिड़ो थी वियो वठि वठां मुस्लमान हिंदू विच में अची हलिया, उहो जेको कासाई उन हण जे खणी मुख त पासे में बीठो, वाणियो हुनजे अखि में लॻी, भाउ हुनजी अखि निकिरी वई, घणा वॾा कुकड़ बि हलियो, हुनजी अखि में निकिरी वई हली, हाणे हिनखे जे सिर सां लॻी वठी थो भॼी कासाई भॼा विया, पोयां सिपाही हिनजे कासाई जेको मस्जिद ते चढ़ी वियो, मस्जिद ते चढ़ियो त पुलिस वारा लॻा पोयां, मथे ते चढ़ियो त ॾिठे हे पोयां था अचनि, मथां जी टुप ॾेई त हितां छोकिरो पोइ नंढिड़ो पीउ खे वेठो पियो, मथां जी टुप ॾेई पोड़े मथां, अब पोड़ो मरी वियो। हाणे टे खून थी विया, माना नुक़सान थी हलिया, कुकड़ बि उॾामी वियो, जहिड़ो थी वियो, हुनजी अखि में निकिरी वई हली, उहो मुड़ुस बि मारे अथई, हाणे त हीअ पकड़िजी पियो, सुख थी वियो, ऐं फेराए वठी आया हाजी नाज़ुर वटि। अॼु सम्झी वियो त बाबा हे जेको मां कुकड़ जो मसालो, हुनखे ख़बर कान्हे त एॾो नुक़सानु थी वियो हलियो। पोइ जेॾी महिल उते पहुतो
त चवंदो आहे छा मसइलो आहे? चई साईं हीअ 3 जवाबदार हे मसइलो हे फ़रियादी आहे न, हीअ हिकिड़ो जवाबदार आहे असां वठी आया आहियूं। चई छा थियो आहे? चई हिन थो चए त मुंहिंजो कुकड़ो उॾामी वियो, हिन जहिड़ो थी पियो, हिन जी अखि कढी विधी अथसि, हिन जो पीउ मारे विधो अथसि। थोरी भेण ॾे त जी कमु मसइलो खरो घणो थी वियो। चई ठीकु आहे, हाणे बीहो त भला मां किताब खोलियां। त हिन किताब खोलियो पहिरें, हुनखे चई त बाबा कुकड़ वारो हुते अचे। चई त हा साईं। चई तूं मुस्लमान आहीं? चई हा। चई अलाह ते भरोसो या रसूल ते आख़िरी नबी? चई हा साईं। चई पोइ अलाह खे ताक़त कान्हे कुकड़ो उॾाए सघे? चई साईं हिते त चवंदो न कान्हे त पोइ वरी मां काफ़िर थी वेंदुसि। चई साईं अलाह खे बिल्कुलु ताक़त आहे वॾी। चई पोइ मां कुकड़ो उॾामी वियो हूंदो, हिन में कहिड़ी कोई शक आहे? वियो हूंदो हले उॾामी। हा साईं पोइ वियो हूंदो हले, ठहे मूं बसि कई, अदा उहो वियो हलियो। हाणे आयो अमराज जी अखि निकिरी वई वाणियो। वाणीअ खे पुछे मां तुंहिंजो छा थियो आहे? चई साईं जहिड़ो थी पियो हिन मूंखे मुक हईं, मुंहिंजी अखि निकिरी वई। हा। चई बी भला मां किताब खोलियां। आई न किताब खोलियईं हाजी साहिबु, किताब खोले 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 चई त बाबा हा हा बिल्कुलु लभी वियो। चई त बाबा हाणे मसइलो इहो आहे त तूं ऐं वाणियो हीअ आहे मुस्लमान। वाणीअ जी अखि हिकिड़ी निकिरंदी त माना हिन जी अधु थींदी, तंहिं करे हिकिड़ी अखि त अधु त कोन कढी सघंदो। हाणे हीअ तुंहिंजी ॿी अखि बि कढंदो, पोइ तूं हिन जी हिकिड़ी अखि कढंदो। हिन चयो हे हिकिड़ी अखि मुंहिंजी वई हली, हाणे मुंहिंजी ॿी बि थी वञे हली। चई त मूं केस मां हथ कढिया, मूं बसि कई धूड़ पाए मां कोन थो वठां। हलो साईं ठीकु आहे, हाणे साईं हिन जी बि जान छुटी। वरी टियों साईं मथां हवा हिन बुल ॾिनो हे। चई भाउ तूं छा थियो? चई मां पोड़े खे वठी हितां लंघियुसि ऐं हिन मथां टुप ॾिनो ऐं मुंहिंजो पीउ मरी वियो। चई हाणे हीअं था कयूं त हीअ पंहिंजे पोड़े खे वठी हितां लंघंदो, तूं मथां टुप ॾे हिन मथां हिनखे मारणो। चई थी मां हिन मथां टुप ॾियां, मां घुसी वञा न हिन मथां किरां मुर्गो वरी मां बि मरां। चई त उहो तुंहिंजी मर्ज़ी, किताब ईअं कोन थो चए। हाणे तुंहिंजी मर्ज़ी जे टुप ॾेई हिनखे मारी या न मारी। चई त मूं बसि कई, मुंहिंजो पीउ बि बसि कई। सो साईं हिन मां असांजी कान जान छुटंदी आहे। छा बि थी पए इहो कानून जो माहिर आहे, इहो कानून पंहिंजा वेठो ठाहींदो। इहो कानून मां कोन जान छुटंदी। बाक़ी इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट सची पुछो त इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जो कॾहिं बि तस्वर ई कोन हो पेटियल। जॾहिं पीर मुज़फ़र खां पोइ जेको ॿी इलेक्शन थी उन में साईं रफ़ीक जेको आहे सो उन साईं मोहम्मद खोसे ॾे इहो कमु रखियो। अनूशा खे मोकिलियऊं, अनूशा वियो गुलाम रसूल खोसे ॾे। इंडस्ट्रीज़ जो यार, इंडस्ट्रीज़ वारो जेको जहांगीर आहे उहो गुलाम रसूल खोसे जो यार आहे। साईं ख़बर हूंदी काॾे वेठो हा न, कुझु त सही। उन जो यार हो, उन जे मार्फत हिनखे अंदरि वठी आया। हिनखे सभु बाग ॾेखारियूं त बाबा हेतिरा पैसा थींदा, तूं हीअं कंदे तूं हीअं कंदे, त बि भरे वरी ॿुधाइजां हाणे गाॾी ॾिनो हा न। सो उहे सभई जेके हिते शयूं हिननि पाण वठी आया इंडस्ट्रीज़ वारे खे, जेके बि पैसा हुनखे मिलिया मुंहिंजे तरफ़ां हुनखे उन वक़्त में मां सम्झां थो जॾहिं पहिरीं असां हुआसीं, असांजे दौर में ई इंडस्ट्रीज़ वारो 6-7 लख रुपया वठी वियो शायदि मूं वटि रसीद हूंदी। उन खां पोइ वरी साईं वारा आया, उन खां पोइ वरी ॿिया आया। हुननि